यज़ीद जने तख़्त ते आयो, हज़रत अमीर मुआविया वफ़ात करे वियो। उन माण्हुनि खां बैयत वरिती, काफ़ी माण्हू उनजे हथ ते बैयत करे उनखे पंहिंजो हाकिम तस्लीम कनि पिया या पंहिंजो अमीर तस्लीम कनि पिया। अहिड़ो पैगाम मदीनतुल मुनव्वरा, छो त उन टाइम हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रहाइश मदीने जे अंदरि हुई। मदीने जो गवर्नर हुयो वलीद। यज़ीद वलीद जी तरफ़ ख़त लिखियो त हज़रत हुसैन खां, अब्दुल्ला बिन उमर खां, अब्दुल्ला बिन अबू बकर खां, अब्दुल्ला बिन ज़ुबैर खां इलाणा फ़िलाणा फ़िलाणा जेके माण्हू आहिनि जंहिंजे मुतालिक़ मां ॿुधो आहे त इहे मुंहिंजी बैयत राज़ी न आहिनि, इन्हनि खां बैयत वठि, इन्हनि खे आमद कर त मां यज़ीद जे हथ जे मथां बैयत करे मुंहिंजी ख़िलाफ़त ऐं मुंहिंजी अमीराइप खे मञनि, मुंहिंजी हुकूमत खे तस्लीम कनि। वलीद वटि जॾहिं पैगाम मिलियो, इशा जी नमाज़ पढ़ी करे वलीद जेको अॻूणो गवर्नर हुयो जंहिंजो नालो हुयो मरवान, उनखे जेको मदीने जो इन खां अॻु में गवर्नर हुयो वलीद खां अॻु में, उनखे बि मशवरे जे लाइ घुराई। चई ॻाल्हि असल में इहा आहे त यज़ीद जी तरफ़ां हीउ ख़त आयो आहे अहले बैत जे लाइ, हज़रत हुसैन जे लाइ, अब्दुल्ला बिन अबी बकर, अब्दुल्ला बिन ज़ुबैर, अब्दुल्ला बिन उमर जेके माण्हू हज़रत हुसैन सां गॾु आहिनि ऐं यज़ीद जी बैयत जे ख़िलाफ़ आहिनि, त असां यज़ीद जे हथ ते बैयत न कंदासीं। हे उन्हनि खे आमद करिणो आहे। हमरा मोकिलियो हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, बनी हाशिम जा पंहिंजा माण्हू ॿाहिरि बीहारिया, कि तव्हां हाणे हिते ॿाहिरि बीहजो, मां अंदरि वञा थो पियो, पर जे करे थोरो गोड़ या मुंहिंजो तेज़ ॻाल्हाइण जो आवाज़ु अचे त सम्झी वञो मामिलो ख़राबु आहे, फ़ौरन अंदरि हलिया जो। चई साईं ठीकु आहे। हज़रत हुसैन विया। वलीद पाण शरीफ़ तबियत जो माण्हू हुयो। हज़रत हुसैन साईं खे ख़त कढी करे ॾेखारियऊं त यज़ीद जी तरफ़ आयो आहे। हज़रत हुसैन उन ई टाइम इनकार कयो। वजह छाजे करे इनकार कयूं? उहो इन जे करे चयूं त इहो कहिड़े किताब में लिखियलु आहे त पीउ मरी वञे त उनजो पुटु हाकिम थी करे वेही रहे? इहे ज़ालिम बादशाह हूंदा, कैसर ऐं कसरा वारा, रूम वारा, ईरान वारा, इहो उन्हनि जो तरीक़ेकार आहे। इस्लाम जो तरीक़ेकार इहो न आहे। अबू बकर जॾहिं वियो त अबू बकर खे भला पंहिंजा पुट न हुया, जा उन्हनि खे ख़िलाफ़त छो न ॾिनई? हज़रत उमर जॾहिं वफ़ात कई उनखे औलाद न हुई, जा पंहिंजे औलाद जे अंदरि इहा ख़िलाफ़त छो न ॾिनई? हुकूमत उन्हनि जे हवाले छो न कई? हज़रत उस्मान जॾहिं शहीद थिए थो, हज़रत उस्मान इहा ख़िलाफ़त पंहिंजी औलाद जे अंदरि छो न जेको आहे सो पंहिंजो कई? ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं वफ़ात कंदा, शहीद थियंदा, हज़रत अली साईं बि पंहिंजे औलाद जी तरफ़ इहा ख़िलाफ़त न ॾिनी आहे। ज़ाहिर आहे अमीर मुआविया जेको हुकूमत कई आहे, इहो किथां जो तरीक़ेकार आहे? इहो सुन्नत जे ख़िलाफ़ु आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम जे ख़िलाफ़ु आहे, क़ुरान जे ख़िलाफ़ु आहे। मां इन हुकुम जी तामील कंहिं बि क़िस्म जी न कंदुमि। ऐं वली तूं मूंखे ॼाणे थो, मां आम माण्हू न आहियां। रूह ज़मीन जे मथां हिन टाइम जेकॾहिं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निशानी या पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़ीज़ ऐं क़रीब आहियां, त पूरी दुनिया जे अंदरि वाहिद हिकिड़ी हस्ती आहे जंहिंजो नालो हुसैन इब्न अली आहे। मां आम माण्हू न आहियां जो मां तुंहिंजे आलो इन ख़िलाफ़त वारे मामले खे मञां या तस्लीम कयां। मामिलो मुसलमाननि जे हवाले कयो। सभु मुसलमान जंहिंजे मथां इतिहाद इतफ़ाक़ कंदा, मां हुसैन बि उनजे मथां इतिहाद इतफ़ाक़ कंदुमि, पर मुंहिंजी ज़ाती राय आहे मां यज़ीद जी बैयत खे तस्लीम कंहिं बि क़िस्म जो नथो कयां। पहिरियों दफ़ो ई इनकार करे छॾियो त मां यज़ीद जी बैयत खे क़ाबिल क़बूल न कंदुमि। वजह मूंखे सही माण्हू सम्झ में नथो अचे। साहिब तक़वा न आहे, उनजे अंदरि मासियत आहे। मां उनखे फासिद सम्झां थो पियो, सही नथो सम्झां। मां इन ख़िलाफ़त जे हक़दार मां इन माण्हू खे सम्झां ई नथो। जॾहिं मां सम्झां ई नथो त मां उनजे सही हुजण जी दावा कीअं कंदुमि? बैयत कबी आहे माना मां तोखे अमीन मुक़ररु कयां थो, तूं हर कंहिं सां अदुल कंदे, हर कंहिं सां इंसाफ़ कंदे, मज़लूम खे हक़ वठी ॾींदे, ग़रीब जो ख़्यालु कंदे, हर पंहिंजे माण्हू रियाज़ जे अंदरि रहण वारे खे पूरा जा पूरा हक़ ॾिना वेंदा। पर मां इन माण्हू खे इन शइ जो अहलो नथो सम्झां। जॾहिं सम्झां ई नथो त मां बैयत छो कयां? मां हिन खे पंहिंजो अहल नथो सम्झां। जीअं हज़रत हुसैन निकिरनि पिया त मरवान कुझु लफ़्ज़ ॻाल्हाया। वलीद खे चई ख़बरदार, इते ई हज़रत हुसैन खे रोक। जेकॾहिं हिन टाइम हज़रत हुसैन हलियो वियो, हक़ल ॾेई करे हज़रत हुसैन मरवान खे चयो, मरवान तुंहिंजी हैसियत ई न आहे हुसैन सां ॻाल्हाइण जी, तुंहिंजो उहो सिस्टम ई न आहे जो तूं हुसैन सां ॻाल्हाए, तोमें उहो दिली पावर ई कान्हनि के जो तूं ॻाल्हाए। मूंखे कोई बि माण्हू जेको न आहे जेको मुंहिंजी रस्ता रोक करे सघे। हज़रत हुसैन साईं आया, जेके हज़रत हुसैन सां ॿिया हुया उन्हनि सां मशवरो थियो त भई हाणे छा करणु खपे? ही मजबूर कंदा, ज़बरदस्ती कंदा त तव्हां बैयत कयो।
तमाम जो पंहिंजो पाण में मुतहिदा मुतफ़िक़ा तौरु हिकिड़ो फ़ैसिलो थियो त बहितर इहा आहे दारुल अमन हलिया वञूं। दारुल अमन सम्झो था नी, मको।